जेको पखियुनि जे मथां जेको डिपार्टमेंट उन्हनि खे इहो चवंदसि थोरो होश खां कमु वठो, कंहिंजा तव्हां रखवाला न आहियो, तव्हां आवाम जा रखवाला आहियो। खुदा खे बि जान ॾियणी अथव। हीउ खलील अहमद कुरैशी फ़क़ति अकेलो न अथव, पूरी सिंध जी सोच अथव। अकेलो न अथव, हीउ कलमकार धड़े जो चीफ एग्ज़ेक्टिव अथव। ऐं आउं इहो तव्हांखे चवंदुसि कूड़ा केस बंदि कयो। हीअ बदमाशी, हीअ जेको हिकठी जॻह तव्हां रखी वेठा आहियो सिंध जे मथां, इहा मुसल न कयो। साबित हिकिड़े हंधा वरी कूड़ा केस साफ़ जे मथां हिकु कलम धणी जेके हक़ीक़ी साफ़ था कनि। अगरि तव्हां हिननि खे माना ख़ामोश रखण लाइ तव्हां हिननि जी हक़ सची साफ़ बंदि करण था चाहियो, कतई बि न थींदी। रोज़ानी सिंध जी सोच अख़बार जे चीफ एडिटर एडवोकेट खलील अहमद कुरैशी साहब मथां हरण मारण जो दादू में कूड़ो केस दाख़िल कयो आहे ऐं इन कूड़े केस दाख़िल करण सां हक़ सच जी साहब ते वार आहे। उन सिलसिले में अचो त नेशनल प्रेस क्लब मेड़ जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। प्रेस क्लब जे सथ असीं नौजवान सोशल ऑर्गेनाइज़ेशन जे प्लेटफॉर्म तां चीफ एग्ज़ेक्टिव रोज़ानी सोच सिंध जे अख़बार जी जेको कूड़ो केस जेको दाख़िल कयो उन जी मज़म्मत था कयूं। ऐं जेका वाइल्ड लाइफ जेका आहे, जेको ॿेलनि जे मथां जेका पखियुनि जे मथां जेको डिपार्टमेंट उन्हनि खे इहो चवंदसि थोरो होश खां कमु वठो, कंहिंजा तव्हां रखवाला न आहियो, तव्हां आवाम जा रखवाला आहियो। खुदा खे बि जान ॾियणी अथव। हीउ खलील अहमद कुरैशी फ़क़ति अकेलो न अथव, पूरी सिंध जी सोच अथव। हीउ खलील अहमद अकेलो न अथव, हीउ कलमकार धड़े जो चीफ एग्ज़ेक्टिव अथव। ऐं आउं इहो तव्हांखे चवंदुसि कूड़ा केस बंदि कयो। हीअ बदमाशी, हीअ जेको हिकठी जॻह तव्हां रखी वेठा आहियो सिंध जे मथां, इहा मुसल न कयो। साबित हिकिड़े हंधा वरी कूड़ा केस साफ़ जे मथां हिकु कलम धणी जेके हक़ीक़ी साफ़ था कनि। अगरि तव्हां हिननि खे माना ख़ामोश रखण लाइ तव्हां हिननि जी हक़ सची साफ़ बंदि करण था चाहियो, कतई बि न थींदी। जे हिकिड़े कलम धणी रोज़ानी सिंध जी सोच अख़बार जे चीफ एग्जीक्यूटिव ऐं सिंध इशू चैनल जे चीफ एग्जीक्यूटिव आहे खलील अहमद कुरैशी साहब। उन सां नाजाइज़ी थी आहे ऐं वाइल्ड लाइफ खाते वारनि हिकिड़े ख़बर हलाइण जी सज़ा ॾेई ऐं हुन जे मथां केस दाख़िल करायो आहे। असां नेशनल प्रेस क्लब मेहर जा सहाफ़ी पुरज़ोर मज़म्मत था कयूं ऐं हुकूमत सिंध खां अपील था कयूं त हिकु कलम धणीअ सां या नाइंसाफ़ी छो थी आहे। खुदारा इन जी तहक़ीक़ात कराए ऐं हुन तां इहो कूड़ो केस ख़तमु कयो वञे। सी बहादुर सहाफ़ी एडवोकेट खलील अहमद कुरैशी मथां हरण मारण जो कूड़े केस जी मज़म्मत कयूं था ऐं असीं नेशनल प्रेस क्लब मेहर जे प्लेटफॉर्म तां एहतजाज कयो आहे ऐं असीं वाइल्ड लाइफ इदारे ऐं उन में मुलविस उन्हनि धुरनि खे ॿुधाइणु चाहियूं था त हिन सहाफ़ीअ मथां जेको कूड़ो केस दाख़िल कयो आहे उहो जल्द खां जल्द ख़तमु कयो वञे, न त ॿी सूरत में हीअ असांजी तहरीक जारी रहंदी। जी सोच जे जेको आहे एडिटर काज़ी खलील अहमद कुरैशी जे मथां जेको कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे हरण जे जेको आहे मारण जो, असां ही काज़ी खलील या उन जी अख़बार जे मालिक ते वार न आहे। ही उन मज़लूम सिंध जे मज़लूम बेपोच ग़रीब माण्हुनि जे जेके हक़नि जी ॻाल्हि कंदड़ जे मथां ही वार कयो वियो आहे, ही केस कयो वियो आहे। असीं हिन जी पुरज़ोर मज़म्मत था कयूं। मेयर ऐं जे हिन जे मथां केस कूड़ो केस ख़तमु न कयो वियो त असां सरापा एहतजाज हूंदासीं ऐं इन खां वधीक अञा वधीक जेको आहे मुज़ाहिरा कंदासीं। रहमान जीअं त रोज़ाना सिंध जे अख़बार खलील अहमद कुरैशी मथां हरण मारण जो पूरी एफआईआर इहा ख़तमु कई वञे। नेशनल प्रेस क्लब अॼु बि इन जे ख़िलाफ़ु धरणा हणंदी ऐं हड़तालूं थींदियूं, इहा केस ख़तमु कयो वञे। नेशनल प्रेस क्लब मेड़ जे सहाफ़ियुनि ऐं सियासी समाजी अॻवाननि जा व्यूज़ ॿुधा त हिकु समाजी वर्कर सहाफ़ी वकील रोज़ानी सिंध जी सोच ऐं सिंध इशू जे मालिक चीफ एग्ज़ीक्यूटिव खलील अहमद कुरैशी मथां जेको दादू में जेको आहे सियासी बुनियादनि ते हुन जे मथां जेका कूड़ी हरण मारण जी एफआईआर दाख़िल कई वई आहे, उन जी असीं सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं हुकूमत सिंध खां पुरज़ोर मुतालबो कयूं था ऐं वाइल्ड लाइफ वारनि हिकु कमदारी करे ऐं जेको खलील अहमद कुरैशी साहब जेको हैदराबाद वेठो हुयो पंहिंजी मीटिंग अटेंड करे रहियो, उनखे का ख़बर बि कान्हे का ऐं हुन उहा अख़बार में ऐं पंहिंजे चैनल में ख़बर शाया कई आहे जंहिंजे बुनियाद ते हुन मथां कूड़ो केस दाख़िल कयो आहे। उन में असीं पुरज़ोर मुतालबो था कयूं त उहो कूड़ो केस दाख़िल ख़तमु कयो वञे ऐं न त सॼी सिंध सरापा एहतजाज बणिजी वेंदी। खलील अहमद कुरैशी मथां कूड़ा केस खत्म कयो, कूड़ा केस खत्म कयो, साफ़ मथां वार खत्म कयो, कूड़ा केस खत्म कयो।
ये गुंडागर्दी, ये बदमाशी बंद करो।